पैगाम सिंध न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं वगण खां अब्दुल सत्तार मुगेरी जी रिपोर्ट मूजिब वगण में लारकाणे जे ॻोठ मरी चौक जे रहवासी मिस्कीन पोरित जो मासूम नींगर आंडे जी बीमारी में मुब्तला। मासूम नींगर की तबियत में इलाज बाद बेहतरी न अची सकी। पोरित बचड़े की वार ऐं संदसि बेहतर इलाज कराइण लाइ बीमार नींगर के साण करे अवाम के संदसि इलाज लाइ अपील कंदे शहर पहुतो। उन सिलसिले में पोरित मदद कुंबरानी शहरनि के अपील कंदे चयो त घर जो अलाह ताला विकिणी करे पुट शाहिद जो इलाज करायो आहे, पर संदसि तबियत में बेहतरी न अची सघी आहे। हाणे त खाइण लाइ पैसा भी न आहिनि त पुट जो बेहतर इलाज कीअं करायां। डॉक्टरनि चयो आहे त तुंहिंजे बचड़े जो इलाज कराची जी निजी अस्पताल मां ऑपरेशन थींदो। मूंखे हाणे एतिरी सघन आहे जो पुट जो इलाज कराए सघां। वस वारनि खां अपील थो करियां त माली मदद करे पुट जो इलाज कराइण में मदद कनि जीअं मुंहिंजे बचड़े जी ज़िंदगी बची सघे।